नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा आहियूं त टाउन कमेटी क़ंधरा पंजन वार्डन जे मुख्तलिफ महला गुलाब, ॿरड़ो, टिंडो, आबाद, सचलपुर महला में नालियुनि जो गंदो पानी घरनि में काई पियो आहे। एडमिनिस्टर ऐं टाउन ऑफिसर ख़िलाफ़ रवासियुनि जो एहतजाज। टाउन इंतज़ामिया जी नाअहली सबब शहरी सख़्त परेशान आहिनि। टाउन कमेटी क़ंधरा जे पंजन वार्डन जे मुख्तलिफ वार्डन में नालियुनि जो गंदो पानी घरनि में काई पियो। इन मौके ते नई महला ॿरड़ो, अलावरायो ॿरड़ो, इमदाद मेमण जी अगवाड़ी में मासूम ॿारनि समेत सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे नेशनल प्रेस क्लब क़ंधरा जे सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त गंदो पानी नालियुनि जो असांजे घरनि में अक्सर दाख़िल थींदो रहे थो, जंहिंजे करे असांजे घर में हर वक़्तु बदबू ऐं मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। असांजे घरनि जे बुनियादनि खे पिणु नुक़सान पहुची रहियो आहे। असां एडमिनिस्टर नौमान अफ़ज़ल ऐवान जेको अक्सर गैर हाज़िर हूंदो आहे ऐं काल बि कोन खणंदो आहे। बाक़ी टाउन ऑफिसर मुमताज़ डोमकी केतिरा ई भेरा दरख़्वास्तूं ॾेई चुका आहियूं, जो को बि तदारक न थियो। एडमिनिस्टर नौमान अफ़ज़ल ऐवान ऐं टाउन ऑफिसर मुमताज़ डोमकी सफ़ाई करण जे बदिरां जाली बिल ठाहे लखे रुपए जी बजट हड़प करे विया आहिनि। हिननि आला इदारनि खां मुतालबो कयो आहे त हिननि ख़िलाफ़ इंक्वायरी करे ॻोठ में नालियुनि जो पानी कढराए ॻोठाणियुनि खे सुकून वारी ज़िंदगी मुहैया करे ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।